अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराज किचन। अॼु असां महाराज किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार दाल महारानी जी रेसिपी। दाल महारानी ठाहिण जे लाइ हिते असां खयूं आहे मुङनि जी दाल 2.5 कप्स ऐं दाल खे असां सॼी राति लाइ पिसाए रखी छॾियो हुयो। ऐं लाल लोबिया यानी ॻाढ़ियूं रहां आहिनि 1 कप ऐं लाल लोबिया खे बि असां पिसाए रखी छॾियो हुयो सॼी राति लाइ। हाणे हिकु प्रेशर कुकर में विझूं था मुङनि जी दाल, पाणी विझूं था 3 खां 4 कप्स, तेल विझूं था 2 खां 3 टेबल स्पून ऐं हाणे विझूं था लाल लोबिया, लूणु विझूं था 1 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ऐं हाणे प्रेशर कुक कंदासीं तक़रीबन 20 मिनट्स जे लाइ। जी फ्रेंड्स, असां 20 मिनट्स जे लाइ प्रेशर कुक कयो आहे ऐं हाणे हिकु ॿिए पैन में असां तेल विझूं था 3 टेबल स्पून, मखण विझूं था 3 टेबल स्पून ऐं मखण जीअं ई पिघलंदो त हाणे असां विझूं था कटियल बसर, 2 अदद विचोली साइज़ जा बसर खणी असां कटिया आहिनि ऐं बसर खे तक़रीबन 5 खां 6 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। हाणे विझूं था थूम ऐं अदरक जो पेस्ट 1.5 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था साबित ॻाढ़ा मिर्च 6 खां 8 अदद, अहुर विझूं था 1 टीस्पून, सुकंद हणण जो पाउडर आहे 1 टेबल स्पून, जीरो आहे 1.5 टीस्पून, कटियल टमाटा आहिनि 4 अदद मीडियम साइज़ जा टमाटा खणी असां कटे छॾिया आहिनि ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। हाणे विझूं था कसूरी मेथी जा पत्ता 1 टेबल स्पून, लूणु विझूं था 1.5 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। हेडु विझूं था 1/2 टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून। हाणे चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स कयूं था। ऐं हाणे कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून ऐं पाणी विझूं था 1/2 कप। ऐं हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 5 खां 6 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 खां 6 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे मज़ीद 3 खां 4 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। टे खां 4 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां विझूं था उबलियल मुङनि जी दाल ऐं लाल लोबिया। मुङनि जी दाल ऐं लाल लोबिया विझी चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं हाणे 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते भुञण खां पोइ हाणे ढक ॾियूं था ऐं ढक ॾेई करे 10 खां 15 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाइण रखंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 खां 15 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था। फ्रेंड्स, दाल तैयार थी चुकी आहे। हाणे असां दाल जे लाइ तड़को तैयार कयूं था। इन जे लाइ हिकु फ्राइंग पैन में असां विझूं था मखण 2 टेबल स्पून, सावा मिर्च विझूं था 2 खां 3 अदद, कड़ी पत्ता विझूं था 5 खां 6 अदद ऐं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते फ्राई कयूं था। ऐं
ऐं तड़को तयारु थी चुको आहे। तड़के के साथ दाल में विझूं था ऐं हाणे असांजी मज़ेदार दाल महरानी सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मिक्स दाल जी रेसिपी। हीअ मज़ेदार मिक्स दाल ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु प्याले में असां विझूं था महरी जी दाल अधु कप, चणनि जी दाल अधु कप ऐं अरहर जी दाल अधु कप। हाणे असां सभिनी दालुनि खे पाणी में पिसाए तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ रखी छॾींदासीं। 30 मिनट्स ताईं दालुनि खे पिसाइण खां पोइ चङी तरह सां धोई छॾींदासीं ऐं हाणे हिकु कढ़ाई में असां पाणी विधो आहे 1.5 लीटर। पिसियल ऐं धोतल दालियूं विझूं था। दालचीनी जी स्टिक्स आहिनि 2 अदद, वॾा फोटा आहिनि 2 अदद। लूणु विझूं था अधु टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि विझी सघो था। हैड विझूं था अधु टीस्पून। कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे अधु टीस्पून। तेल आहे 2 टेबल स्पून ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां उबलण ॾींदासीं। ऐं जीअं ई उॿार अचणु लॻंदो त हाणे असां चङी तरह सां चमचो हलाए ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 30 खां 40 मिनट्स ताईं विचोली बाहि ते दालियुनि खे पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 30 खां 40 मिनट्स ताईं विचोली बाहि ते दालियुनि खे पचायो आहे। दालियूं ॻरी चुकियूं आहिनि त हाणे असां हिकु साइड ते रखी छॾियूं था ऐं हाणे हिकु ॿी कढ़ाई खणी आहे ऐं कढ़ाई में तेल विझूं था अधु कप। कटियल बसर विझूं था अधु कप ऐं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे विझूं था थूम ऐं अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। कटियल टमाटा अधु कप ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। सुकनि धणनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। लूणु विझूं था 3/4 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि विझी सघो था। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 3/4 टीस्पून ऐं हैड आहे 1 टीस्पून ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे असां विझूं था उबरियल दालियूं ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असां विझूं था कुटियल ॻाढ़ा मिर्च अधु टीस्पून। जीरे जो पाउडर आहे 1 टीस्पून। गरम मसालनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। कसूरी मेथी आहे 1 टेबल स्पून। चिकन पाउडर आहे 1 टीस्पून ऐं साबित सावा मिर्च आहिनि 4 अदद। सावा धाणा आहिनि 1/3 कप ऐं पाणी विझूं था अधु कप। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ ढकु ॾेई करे हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 5 मिनट्स ताईं ढकु ॾेई करे हल्की बाहि ते पचायो आहे ऐं दाल तयारु थी चुकी आहे। असां कयूं त दाल खे डिश आउट ऐं हाणे दाल जे लाइ तड़को तयारु कंदासीं। हिकु कढ़ाई में तेल विझूं था 1/3 कप। जीरो विझूं था 1 टीस्पून ऐं तक़रीबन 4 खां 5 सेकंड जे लाइ फ्राई कंदासीं। साबित ॻाढ़ा मिर्च विझूं था 5 खां 6 अदद। कड़ी पत्ता विझूं था 10 खां 12 अदद।
कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे अधु टीस्पून। ऐं हाणे तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं हल्की बाहि ते फ्राई कंदासीं। ऐं हाणे तड़को तयार थी चुको आहे। असां दाल में ऐड कयूं था ऐं असांजी मज़ेदार मिक्स दाल सर्विंग जे लाइ बिल्कुलु रेडी आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हांजे लाइ मज़ेदार मिक्स दाल जी रेसिपी खणी आया आहियूं। हीअ मिक्स दाल ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु कढ़ाई में असां तेल विझूं था अधु कप। कटियल बसर विझूं था। 2 अदद विचोली साइज़ जा बसर खणी असां कटे छॾियो आहे। ऐं हाणे बसर खे लाइट ब्राउन थियण ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। बसर लाइट ब्राउन थी वियो आहे त हाणे असां विझूं था 2 अदद विचोली साइज़ जा कटियल टमाटा। ऐं तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ॿ मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां विझूं था थूम जो पेस्ट 2 टेबल स्पून, अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून, ऐं सावा मिर्च खंया आहिनि तक़रीबन 10 अदद। ऐं मिर्चनि खे असां विच मां कटे छॾियो आहे। सावा मिर्च विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे पाणी विझूं था 4 कप्स। पाणी विझण खां पोइ हाणे असां वटि हिकु प्याले में मुङनि जी दाल आहे 180 ग्राम्स, महरी जी दाल आहे 180 ग्राम्स ऐं चणनि जी दाल आहे 140 ग्राम्स। ऐं सभिनी दालुनि खे असां पहिरियां खां ई धोई ऐं पिसाए रखियो हुयो। हाणे असां दालियूं विझूं था। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। दालियूं विझण खां पोइ ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 2 टेबल स्पून, हैड विझूं था 1 टेबल स्पून, ऐं लूणु विझूं था तक़रीबन 1.5 टीस्पून जे बराबरि। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। गरम मसालनि जो पाउडर विझूं था 1 टेबल स्पून। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 20 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां ढकु ॾेई करे तक़रीबन 20 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते दाल खे पचायो आहे। ऐं हाणे विझूं था कटियल सावा धाणा 1/2 कप ऐं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे दाल खे असां चङी तरह सां मैश कयूं था। मैश करण खां पोइ असां
दाल खे डिश आउट कयूं था। दाल तयार थी चुकी आहे। हाणे दाल जे लाइ असां तड़को तयारु कंदासीं। तड़को तयारु करण लाइ हिकु फ्राइंग पैन में असां तेल विझूं था 1/4 कप। कटियल बसर आहे 1/4 कप ऐं बसर खे लाइट ब्राउन थियण ताईं विचोरी बाहि ते फ्राई कंदासीं। ऐं हाणे विझूं था कटियल थूम 1 टेबल स्पून, जीरो विझूं था 1 टीस्पून ऐं कड़ी पत्ता आहिनि 10 खां 12 अदद। चङी तरह सां चमचो हलाईंदासीं। ऐं तड़को तयार थी चुको आहे। असां विझूं था दाल में ऐं असांजी मज़ेदार मिक्स दाल सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।